लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधु न भूखा जाए। हिन जो मतलब आहे, हे मुंहिंजा झूलण साईं, एतिरो ॾियो कि मुंहिंजो परिवार हली सघे, मां बि बुख ते न रहां ऐं को साधु अचे त उहो बि बुख ते न वञे। 6 सवाल जो सही जवाब आहे डी। उडेरो लाल जी दरियाई पंथ जी स्थापना कई। सवाल 7 केतरी उम्र में लाल साईं सर्वधर्म तीर्थ स्थान जी स्थापना करण पिया चाहिनि? ए 12 साल, बी 13 साल, सी 10 साल, डी 5 साल। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।